अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां है मंजर अजीज। सबका पेरा शामिल करनासी हिन वक्त जूं हेडलाइंस। वजीर आजम जी सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास चूंडुन में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इस्तेमाल करण ते गौर। काबीना इजलास पर मीडिया की ब्रीफिंग ॾिने वफाकी वजीर फवाद चौधरी चयो त इलेक्शन कमीशन ख़त लिखी 3900 मशीनन जी फरहामी जो चयो आहे। फवाद चौधरी दावा कई है तो मुल्क में रुगो चाह महंगी है, बाकी सब कुछ सस्तो है। सस्ती गैस के आदि मानुन के पंहिंजूं आदतूं तब्दील करण पवंदियूं। कुछ सालन में गैस न मिलंदी। फवाद चौधरी इहा दावा कई है तो पाकिस्तान एशिया जो सस्तो तरीन मुल्क है। आलमी मंडी में तेल की कीमतुन में एतरी घटताई न आई जो हिते बसर पवे। दुआ करो तो तेल जूं कीमतूं वधीक हेठ अचन। काबीना इजलास का पोइ मीडिया ब्रीफिंग दौरान फवाद चौधरी चयो है इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो मामलो पहिरियों भेरो आसिफ अली जरदारी 2012 में उथारियो हो ऐं 2017 में नवाज शरीफ की हुकूमत इलेक्शन कमीशन के उन बाबत जामे रिपोर्ट तैयार करण की हिदायत कई हुई। हुआ पीपल्स पार्टी ऐं नून लीग के मौक़िफ़ के अगते वधाए रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन पाण ई ईंदड़ चूंडुनि लाइ मशीनूं तलब कयूं आहिनि। इलेक्शन कमीशन के पंहिंजी शर्तुनि जी बुनियाद ते टेंडर जारी करणु घुर्जे। मुआशी सरगर्मियुनि के हथी ॾियण लाइ सरगर्म आहियूं। पाकिस्तान ऐं गॾियल अरब रियासतुनि जे शहरनि में तारीख़ी रिश्तो आहे। दुबई में सिंध सीड़पकारी कॉन्फ्रेंस के खिताब कंदे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी चयो है कराची हिन वक्त पानी की खोट के मुंह ॾेई रहियो आहे। पानी की खोट खत्म करने यादाश्त नामे ते सयूं कयूं आहिनि। पाकिस्तानी बिरादरी गॾियल अरब रियासतुनि में सीड़पकारी करण की ख्वाहिशमंद है। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे सिंध के वडे वजीर सैयद मुराद अली शाह चयो है तो सिंध में ईरान ऐं सऊदी अरब का वधीक कोयलो मौजूद है। सिंध ज़रखेज़ ज़रई ज़मीन है। सीड़पकारी कॉन्फ्रेंस में सिंध अंदर सरमाएदारी जा ख्वाहिशमंद अरबन समेत गॾु दुनिया के कुंड कुर्छ मां पाकिस्तानी तोड़े ॿियनि मुल्कनि जा सीड़पकार ऐं कारोबारी शख्सियतूं तकरीब में शरीक। शहर जो अमन अमान खराब थियण ऐं लिसानी सियासत से परेशान आहियूं। सूद समाज के सूबाई वजीर सईद गनी चयो है तो सिंध में एक दफ़ो ॿीहर लिसानी सियासत कई पई वञे। वडे वजीर की तकरीर से गलत तबसरा थी रहा है। हूअ MQM के मुज़ाहिरन का न पर शहर के अमन अमान खराब थियण ऐं लिसानी सियासत से परेशान आहिनि। मीडिया सिविल सोसाइटी की जिम्मेवारी है तो वह सिंध के मानून के एक बे से विढ़ण वाली साजिश का बचाइन। पीपल्स पार्टी के बुग्ज़ में लिसानियत न पकड़ी वने। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कदे सईद गनी चयो है तो जैं PTI गॾियल इजलास में अध कलाक के अंदर 30 खां वधीक बिल पास करे छॾिया हुआ, उहा कहिड़े मुंह सां सिंध हुकूमत ते तनकीद करे रही है। मुखालिफ तुर्ज अगवान ऐं मुस्लिम लीग नून के सदर पारा मुल्क में वधंदड़ महंगाई ऐं सनतुन के गैस की खोट ते हुकूमत ते सख्त तनकीद। शहबाज शरीफ चयो है तो पाकिस्तान दुनिया जो टियों महांगो तरीन मुल्क बणिजी वियो है। सुई सदरन गैस सनतन ऐं मकामी पैदावारी यूनिटन के गैस फरामी बंद करे छड़ी। छा इहा तब्दीली है? हाणोकी हुकूमत अवाम का पलांद पाड़े रही है। कैटेगरी C मुल्कन में फाथल पाकिस्तानी की वतन वापसी ले सहूलतूं ॾियण जो फैसलो। NCOC मूजिब पाकिस्तानी शहरिन के 31 दिसंबर ताईं वतन वापसी की इजाजत ॾिनी वई है। वैक्सीन सर्टिफिकेट टेस्ट और करंटीना की शर्तुन के पूरो करणो पवंदो। अक्सर मुल्कन में 15 खां 18 सालन के ॿारन के वैक्सीनेशन शुरू नाहे थी। 15 सालन खां 18 सालन के ॿारन लाइ वैक्सीनेशन की शर्त में नरमी कई वई है। 15 खां 18 सालन के ॿारन के 31 जनवरी 2022 ताईं सफ़र की इजाजत हूंदी। पेट्रोलियम इस्मन की कीमतन में 11 रुपयन ताईं घटताई जो इम्कान। ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा पेट्रोलियम शयुनि जी कीमतुनि जी समरी तैयार करे वरिती।
पेट्रोलियम शइ जी क़ीमतुनि में 8 खां 10 रुपया फ़ी लीटर घटिताई जी तजवीज़। ओगरा ज़रियनि मूजिबि लिवी टैक्स में वाध जी सूरत में क़ीमतुनि में 4 रुपया फ़ी लीटर ताईं घटिताई थी सघे थी। ओगरा ज़रियनि मूजिबि आलमी मार्केट में पेट्रोलियम शइ जा अघ 74 रुपया 74 पैसा फ़ी बैरल रहा। अमेरिका सां सौदेबाज़ी वारो लाॻापो नथा चाहियूं। घण रुखी लाॻापनि जा ख़्वाहिशमंद आहियूं जेकी इलाक़ाई ऐं बैनुल अक़वामी पॉलिसियुनि जो इंतिशार जो शिकार न थियनि। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त अमेरिका सां वधंदड़ वापार ऐं सीड़पकारी जे लाॻापनि ऐं इलाइक़ाई राबतनि जे हवाले सां सहकार ॿिन्ही जे गॾियल फ़ाइदे लाइ कमु करे सघे थो। पाकिस्तान अमेरिका सां अहिड़ा लाॻापा चाहे थो जेकी असांजी तब्दील थियल अवलियतनि फिटांदड़ हुजनि। अगूणे श्रीलंकन क्रिकेटर राणा टंगा श्रीलंकन शहरी प्रांता कुमारा के कत्ल ते पाकिस्तान के वज़ीर आज़म इमरान खान के ख़त लिखी छॾियो। राणा टिंगा चयो आहे त कुछ माण्हुनि जे अमलनि जी बुनियाद ते पाकिस्तान श्रीलंका लाॻापनि खे न परखियो वञे। अहिड़ी पुरतशद्दुद रवैये जी मुज़म्मत थियणु घुरिजे। ॿिन्ही क़ौमुनि जा लाॻापा हमेशह मज़बूत रहिया आहिनि। हू प्रांता कुमारा के इंसाफ़ ॾियारण लाइ इमरान खान जी कोशिशुनि खे साराहे थो। PPMA शाजिया मरीज चयो आहे त मुल्क में महंगाई जी सोनामी बावजूद नाअहल हुकूमत नए मिनी बजट आणण जी तैयारी करे रही आहे। इमरान न्याज़ी ईमानदारी जो ढोंग करे माण्हुनि खे बेवकूफ़ बणायो। इमरान न्याज़ी सरकारी दौरे दौरान मिलंदड़ घड़ी बि खपाए छॾी। अॼु मुल्क माली बहरान जो शिकार ऐं क़ौमी ख़ज़ाने ते IMF जो राज आहे। नालाइक हुकुमराननि खे छोटकारो हासिल कयो वेंदो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। PTI वारा मौसमी डेडर मुस्तफ़ा कमाल कराची ले मिस्टर ख़्वामख़्वाह है। पीपल्स पार्टी के MNA अब्दुल कादिर पटेल चयो आहे त नए मकानी निज़ाम से कराची तरक्की कंदो। जेका गाल सियासी यतीमन के पसंद न है। बिलावल ते तनकीद करण वारा सियासी बोना पंहिंजो कद काठ ऊंचो करण की कोशिश करे रहिया आहिनि। कराची जा शहरी दोस्त ऐं दुश्मन के सुञाणनि था। वॾी मेहनत से कराची के शहरिन के दहशतगर्दन ऐं भत्ते खोरन का छुटकारो मिलियो आहे। कराची जी जिना अस्पताल में यंग डॉक्टर्स एसोसिएशन डेमोक्रेटिक ऐं यंग डॉक्टर्स एसोसिएशन ग्रुप में पोस्टिंग तां झेड़ो। ॿिन्ही ग्रुपनि जो जिना अस्पताल के डायरेक्टर जी ऑफिस अॻियां एहतजाज। हिक ॿिए के धिक्का नारेबाज़ी छिकताण अस्पताल इंतजामिया रेंजर्स ऐं पुलिस के तलब करे वरितो। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में गैस प्रेशर घट शहरिन के परेशानी। डिफरेंस सदर गार्डन ऐं गुलशन इकबाल के इलाक़नि में गैस की अणाठ बरकरार। जनरल इंडस्ट्रीज के गैस बंद करण बावजूद गैस जो बहरान न टरियो। वगड़ में धरती टीवी के न्यूज़ इंचार्ज सीनियर सहाफ़ी इमरान तुनियो ऐं फरहान तुनियो के रोड हादसे में फौत थियल नौजवान भा अदनान तुनियो की जनाज़े नमाज गोठ थरड़ी हाशम में अदा कई वई। मड़ मकामी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले। आख़िरी रस्मन में सियासी समाजी ऐं मजहबी शख्सियतुनि सहाफ़िन ऐं इलाइक़े वासी वॾे अंग में शरीक थिया। फौती नौजवान के वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। लाड़काने भरसा गोठ वड़ा महर में बिन पुलिस एहलकारन की शहादत वारे मामले जो DIG लाड़कानो मजहर नवाज शेख नोटिस वरतो। 3 SHOs मुअत्तल। मामले में गफलत जो मुजाहरो करण ते SHO आकिब तलब हुसैन जूने जो, SHO बाहुटा अली हसन मुगेरी, SHO इलाही बख्श सियाल उर्स नूनारी मुअत्तल। मुकाबले वाले मामले की इंक्वायरी लाए SSP कश्मीर कंदकोट अमजद शेख की सरबराही में कमेटी जोड़ी वही। SSP शिकारपुर तनवीर तुनियो, इंस्पेक्टर मीरा खान दुरानी, इंस्पेक्टर मोहम्मद यासीन तगर कमेटी में शामिल। कमेटी 5 ॾींहनि अंदर रिपोर्ट ॾींदी।
लखी गुलाम शाह भरिसां जतोई ऐं जाफरी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में तकरार जो निबेरो। धुरियुनि ते ॿिनि खूननि जा मजमूई तौर 39 लख रुपया ॾंड। धुरियूं खीर खंड थी वयूं। सरदार फतेह मोहम्मद खान जतोई, सरदार महबूब अली खान बिजाराणी, डॉक्टर इब्राहिम जतोई जी सरपंची में जिरगो थियो। जाफरी बिरादरी ते 18 लख ऐं जतोई बिरादरी ते 21 लख ॾंड विधो वियो। जतोई बिरादरी 1 लख थॾे ते अदा कया। टेप हलाइण तां ॿिन्ही धुरियुनि में तकरार में 2 ॼणा क़तल थिया हुआ। कोरोना जो नओं क़िस्म ओमिक्रॉन मरीज़ खे घणो बीमार नथो करे। तेज़ी सां पकड़जंदड़ कोरोना जे नए क़िस्म ओमिक्रॉन बाबति तहक़ीक़ में इंकशाफ थियो आहे त ओमिक्रॉन मरीज़ खे घणो बीमार न कंदो आहे ऐं न ई ही कोरोना मुतासिर शख़्स घणो वक़्तु इस्पताल में रहंदो आहे। कराची जे न्यू कराची वारे इलाइक़े में वकील नारी क़तल। सेक्टर 5G में 20 वरे जी सभा खे छुरियुनि जा वार करे क़तल कयो वियो। लाश अब्बासी शहीद इस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब नारी जे क़तल में पाड़ेसरी मुलविस आहिनि। इसराइली वज़ीर आज़म जी अबू ज़ैबी जे वली अहद शेख मोहम्मद बिन ज़ैद अल निहान सां मुलाक़ात। विचोबर जी सूरतहाल ते गौर वीचार। बतरफ़ी सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में ॿी T20 मैच अॼु कराची नेशनल स्टेडियम में खेॾी पई वञे। पाकिस्तान मुख़ालिफ़ टीम ख़िलाफ़ टॉस खटे पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो। पाकिस्तानी टीम 8 विकेटनि जे नुक़सान ते 172 रन ठाहे मुख़ालिफ़ टीम खे 173 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। नाज़रीन, हेडलाइंस अवां ॾिठियूं। तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।